जी घोटकी में अॼु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंजे नतीजे में रेंजर्स जे 2 जवाननि समेत 3 ॼणा पंहिंजी हयातियूं विञाए वेठा आहिनि। एसएसपी घोटकी फारूक लंजार साहब असां सां गॾु मौजूदु आहे। असां ॻाल्हि ॿोल कयूं था त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं इन जी इब्तिदाई इंक्वायरी छा थी आहे। रेंजर जी गाड़ी बीठी हुई त उते धमाको थियो। हाणे स्पेशल ब्रांच वारा ऑफिसर्स आया आहिनि, एसपी स्पेशल ब्रांच बि आयो आहे, त उहो मुआइनो कंदा गाॾीअ जो जंहिंमें थियो आहे धमाको। त उन खां पोइ असां कुझु ॿुधाए सघंदासीं त कीअं थियो, छा थियो। एक्सप्लोसिव हो, हैंड ग्रेनेड हो। त फ़िलहाल उन्हनि जे टेक्निकल ओपिनियन खां पहिरियां कुझु ॿुधाइण दैट वुड बी प्रीमेच्योर। ॾिसो, इहे सभई शयूं टेक्निकल शयूं आहिनि। इन में जेको ओपिनियन हूंदो मुनासिबु उहो जेकी बम डिस्पोजल स्क्वाड जी टीम आहे उन्हनि जो ओपिनियन हूंदो। इन में आई एम नॉट अ टेक्निकल पर्सन, त मां इन में तव्हांखे हिकु मुनासिबु ओपिनियन न ॾेई सघंदुसि। ॾिसो, हिन जी हर पहलू सां असां कंदासीं तफ़्तीश, ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो इहो सीरियस इंसिडेंट आहे। असां हिनखे सीरियसली वठी रहिया आहियूं ऐं जेके बि असां वटि टेक्निकल एक्सपर्टीज़ मौजूदु आहिनि उन्हनि खे बरोएकार आणींदे असां कोशिशि कंदासीं त हिन मामले जी तइ ते पहुचूं। एसपी फारूक लंजार साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त मामले जी हर रुख खां इंक्वायरी कंदासीं ऐं उन खां पोइ इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी।